बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंसान हर रोज़ हर घड़ी तरक्की करे थो, पैसे के लिहाज़ सां, दोस्ती के लिहाज़ सां उन जा वास्ता वधन था। वो ज़माने में तकरीबन हर ॾींहुं पंहिंजे लाइ बहितर समझंदो आहे, पर असुल हक़ीक़त इहा आहे त इंसान हर रोज़ खसारे में आहे। पुराने दौर के ॾिसो, वरी हाणे नओं दौर खणी ॾिसो त केतिरो फ़र्क़ु आहे। पुराने दौर में इंसाननि जे दिलनि में एहसास हुया, दिलनि में हिक ॿिए जे लाइ जज़्बात हुया। हाणे त इंसान ॼण बसि टाइम पास थो करे। पुराने दौर में का फोतगी थींदी हुई त कोहें परे माण्हू ॾुख में वटिजी वेंदा हुआ, ऐं उहे परे परे जा मिट माइट दोस्त सभु अची उन सां हाल भाई थी तॾहिं ते राति जो रहंदा हुया ऐं उन जे ॾुख में शरीक थींदा हुया। के महीना टीवी टैप खे पेटीअ में बंदि करे उछले छॾींदा। अगरि शादियुनि जी तारीख़ का रखियल हूंदी त उहे शादियुनि जा तारीख़ कैंसिल थी वेंदा हुआ। अॼोको दौर त अहिड़ो आहे जो इंसान मोह पियो आहे, इतफ़ाक़ सां शादी जी तारीख़ बि रखियल आहे त हाणे माना शादी वारा तारीख़ कैंसिल कोन था कनि। माना कैंसिल त कोन था कनि पर सिंपल बि नथा कनि त यार हिकिड़ो पंहिंजे इलाइक़े जो माण्हू, पंहिंजो सॼणु, पंहिंजी बिरादरी जो माण्हू, या ईअं छॾे करे चवे हिकु इंसान जेको सॼी लाइफ में ज़िंदगी में वरी इहो इंसान जेको जहान छॾे वियो आहे त वरी इहो ॾिसण में कोन ईंदो। उन्हनि जा पोयर जेके न ग़म में निढाल थी विया आहिनि, ऐं असां वेही हिते इको साउंड हलायूं, घटिया क़िस्म जा राग हलायूं, नाच गाना कयूं, उन्हनि जे दिलि ते छा गुज़रंदो? किथे रहियूं आहिनि माइटियूं? यकीन कयो त हर राति हर ॾींहुं हर घड़ी इंसान खसारे में आहे। अगरि पाड़े में को ग़रीब आहे, बुख ते सुम्हे थो त पाड़े जे हूंद वारनि खे इहो कोन्हे त भला दीवार टपाए चंद मानियूं उन्हनि खे ॾेई छॾियूं। काफ़ी मानी पचाइनि था, भाॼियूं वधीक था पचाइनि, उहा मानी रखी था छॾनि, सुबुह जो साॻियो ई ख़राबु। अगरि तव्हां वटि मानी भाॼी एक्स्ट्रा बची थी वञे, अगरि उहो ख़राबु थो थिए सुबुह जो त बहितर आहे ख़राबु थियण खां त कंहिं इंसान जे पेट में वञे। तव्हांजे लाइ इन शइ जी अहमियत कोन हूंदी, पर जेको बुखियो आहे त उनजे लाइ त इहा गनीमत खां घटि कोन्हे। हिकिड़ो मिसकीन आहे, सॼी ज़िंदगी कमाए 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 पंहिंजे बचनि जी पूरत नथो करे सघे, उन जा मेरा कपिड़ा फाटल कपिड़ा, पाड़े में ज़मीनदार आहे, उनजी दीद नथी पए त फलाणे जो कपिड़ो फाटल आहे, अंगो उघाड़ो थो थिए त मां भला उनखे ढकियां। दुनिया खे ॾेखाव लाइ माण्हू छा छा थो करे। ऐं को इंसान अगरि सवारी ते वञे थो, अकेलो आहे, कंहिं मिसकीन खे पैदल वेंदे ॾिसे थो त उनखे खणणु गवारा नथो सम्झे, अलाए कहिड़ी मजबूरी में पंधु थो वञे। असां हर राति हर ॾींहुं हर घड़ी खसारे में था वञूं। अगरि को ग़रीब मिट माइट दोस्त को बीमार थो थिए त उनजे पुछण लाइ कोई नथो वञे त मां वेंदुसि त मूंखां ज़रूरु मदद घुरंदो, मूंखे कुझु ॾियणो पवंदो। तव्हां यकीन कयो त उनजे मरण ताईं उनजे वेझो कोई नथो वञे। हीअ कहिड़े क़िस्म जी इंसानियत आहे? हिकु ख़ुशहाल माण्हू कंहिं ग़रीब खे शादीअ जो सॾु थो ॾिए, उहो शादीअ ते ग़रीब नथो पहुची सघे त उनजी जांच वठण जे लाइ त छो न आयो, कहिड़ी मजबूरी उनखे मुंहिंजी शादीअ ते न आंदो, त उन तां खाइण पीअण उन सां ख़तमु। हूंद वारो शख़्स अगरि ॾिसे त हू ग़रीब हुयो, न पहुची सघियो, थी सघे थो मूंखे ॾियण वठण लाइ उन वटि कुझु न हुयो, चलो ख़ैरु आहे, सभु कुझु ॾियण वठण बि त नाहे हूंदो। की ग़रीब शर्मसारी खां पंहिंजे मिटनि वटि वञी न सघंदा, मिट नाराज़ लॻा वेठा आहिनि, किथे मिलनि त हथु ई न ॾियनि, तूं मुंहिंजी शादी अटेंड न कई। उनखां उहो हवालु कोन था वठनि त बाबा ख़ैरु त आहे, तो मुंहिंजी शादी छो अटेंड न कई, तो वटि कुझु न हुयो बि त ख़ैरु हो, तूं अचे हा, तूं मुंहिंजो सॼणो आहे, मूं वटि सॼी राज मानी खाधी, तूं बि खाई वञे हा, बचण लाइ खणी वञे हा। माना इहा शइ कोन्हे। त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सम्झो त असां ॾींहुं राति खसारे में आहियूं या न। हक़ीक़त खां अगरि असां मुंहुं न मोड़ियूं, हिकु सच बर्दाश्त कयूं, त कांव खे का तकलीफ़ थी पहुचे, को उन्हनि में मरे थो त कांव बिरादरी रड़ियूं करे, दाहूं करे, हुजूम करे सॼे मुल्क खे, पंहिंजी कांव बिरादरी खे गॾु था कनि त अचो ॾिसो असांजी बिरादरी मां कंहिंखे ईज़ा पहुतो आहे, कंहिं उनखे धकु हयो आहे। असां इंसान ईअं नथा कयूं। थोरी थोरी ॻाल्हियुनि जे करे इंसान में नफ़रत पइजी वई आहे। अगरि सच ॾे ॾिसिजे त कांवनि खे वधीक अहसासु आहे पंहिंजी बिरादरी लाइ, पंहिंजी क़ौम लाइ वधीक अहसासु आहे असां इंसाननि खां।
असां इंसाननि खे अशरफुल मखलूक़ात सॾियो वियो आहे, हेॾो सारो वॾो लक़ब ॾिनो वियो आहे। असांजा कम कहिड़ा आहिनि? अगरि असां पंहिंजे गिरेबान में लियो पाए ॾिसूं, तव्हां यकीन कयो त असांखे अंदरि वारो इंसान बि चवे थो त असां ग़लति आहियूं। असां हर घड़ी ग़लति आहियूं। कंहिंजी फोतगी ते वञूं था, दुआ घुरी मानी थी अचे त चवां यार मानी भली कोन कयूं। माना इहो सफ़ा इख़लाक़ खां ॿाहिरि ॻाल्हि आहे। जो असां कंहिंजी फोतगी ते विया आहियूं, उन फोती जे वारसनि वेही ख़िदमत कई आहे, उन्हनि मानी खाराई आहे, असां उन्हनि मानी जी गिला कई आहे। माना छा करे? उहो पंहिंजे फोतीअ खे छॾे करे तुंहिंजी ख़िदमत में लॻी वञे, तुंहिंजा हथ धोराए या तुंहिंजे लाइ कालीन विछाए, मथां रिली विछाए, विहाणो टेक ॾे, पोइ तोखे हथ जो विंझणो हणे त माना पोइ सही आहे। तव्हां फोतगी ते विया आहियो त तव्हां ओहिड़ो अहसासु रखो, उन जे ग़म में शरीक थियो, उन सां कचहरी कयो त बाबा दुनिया सां थियो आहे, तोसां बि थियो आहे, अलाह साईं ख़ैरु कंदो। हाणे ही ॿार तोते आया आहिनि, बिरादरी जा, घर जा, ॿारनि जा ॿार तोते आया आहिनि, असां तोसां गॾु आहियूं। माना उनखे सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे। उन महिल असां सभु पंहिंजियूं कचहरियूं कयूं वेठंदासीं, किथे गॾह जी कचहरी, किथे घोड़े जी कचहरी, किथे सियासी कचहरी, किथे बहस मुबाहिसो, किथे मवालिन जूं कचहरियूं। उन जे तॾे ते मालिक वेही सभिनी ॾे चिताए ॾिसंदो, आया आहिनि फोतगी ते, कचहरी कहिड़ी था कनि। हिन जे लाइ चऊं था त इंसान वाक़ई राति ॾींहुं खसारे में आहे। सिज उभरियो, इंसानु सम्झे थो त इहो सिज ईअं बीठो हूंदो, ख़बर ई कोन पवंदी, सिज लहंदो, ऊंदहि थींदी। वरी जेके जीअर के जेको थी सघे पंहिंजे दिलि में कंहिं इंसान लाइ अहसासु रखे, जेको इंसानु पोखींदो सो ई लुणंदो न। अॼु तव्हां माण्हुनि सां सुठो थी हलंदव त तव्हांजे सुठाईअ जे करे माण्हू तव्हांजे बचनि सां सुठो थी हलंदा। हिननि जो वॾो जेको मोतबर हुयो, भलो हुयो, उथण वेहण वारो हुयो, महल सां असां वटि पहुचंदो हुयो, असांखे आथतूं ॾींदो हुयो, असांखे सपोर्ट कंदो हुयो। उहे छा कंदा? वरी उहे उन जे नंढनि सां ओड़ी मुहबत रखंदा। असां सभु पंहिंजे लेखे ख़ान थी विया आहियूं। जेको ॿियनि सां थो थिए, असां सोचूं था शायदि इहो असां सां कोन थींदो, पर वक़्तु फिरंदे देरि कोन्हे। इन जे करे वक़्तु फिरण खां पहिरियां पंहिंजा पेर संभालियो। हीअ ज़बान तव्हांखे मुफ़्त में मिली आहे, अलाह पाक ॾिनी आहे, वॾी नेमत आहे। इन ज़बान सां तव्हां कंहिंसां मुहबत सां ॻाल्हाईंदव, तव्हां कंहिंसां क़ुर्ब सां ॻाल्हाईंदव, तव्हां कंहिंखे आथत ॾींदव। तव्हां यकीन कयो, तव्हांखे तव्हांजी ॻाल्हियुनि जी अहमियत जी ख़बर न आहे, पर जंहिंखे तव्हां सपोर्ट कंदव इन ज़बान सां, उहो तव्हां ते आशिक़ु थी पवंदो, उहो तव्हांजी मुहबतुनि खे कॾहिं न विसारींदो। सियाणा चवंदा आहिनि त फलाणे दर जो मां पाणीअ जो गिलास पीतो, मां उहो मल्हाईंदुसि। चङाई वारा लफ़्ज़ अगरि तव्हां कढंदव, तव्हांखे कोई बि तव्हांजे लफ़्ज़नि खे बेकार न सम्झंदो। तव्हां आथत ॾेई त ॾिसो, तव्हां माण्हुनि सां मुहबत करे त ॾिसो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे सम्झ में अचे ऐं पसंदि बि अचे त पंहिंजे दोस्तनि सां भली शेयर करे छॾियो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।